भाऊ दे हाल हाल तू तो राशन वठण वियो है छा थियो थई? हाँ भाऊ राशन वठण वियोसि अबा ॾाढो कुटियो यार कंध बि नथो वराए सघां तुंहिंजे कैमरे ॾे बि नथो ॾिसी सघां यार। छो भला कीअं? यार 3 कलाक सॼो लाइन में वेठो हुअमि 3 कलाक लाइन में वेहण खां पोइ मूंखे 10 किलनि जो हिकिड़ो पाचको ॾिनऊं राशन वारो। वाह अल्लाह ॾाढो सूर थिए था। पाचको मूंखे हिकिड़ो ॾिनो अथनि उहो 10 किलनि जो हुयो था पर 10 किलनि वारो पाचको त मूं वरितो मूंखे 14 ॼणनि वरितो था। को हेॾा पियो पटे को हेॾा पियो पटे हणी कंध जा हेॾा ॾिसो सुॼाए छॾियो यार राशन न ॾियनि पर मां आख़िर ताईं पाचके लाइ विढ़ियमि भाऊ आख़िर ताईं। पोइ हिकिड़ो वहड़ो हिकिड़ो गाबो पाॾो हुयो सफ़ा 5 माण्हू ठहनि सा उन भाऊ अची कंध में लत ॾिनी हे पाचको सट ॾेई फुरियो यार। मां ग़रीब सां नाहक करियो यार। छा थियो भाऊ छा मसलो आहे तोसां? अदा हाणे इहा आहे त असां इहो पिया था चऊं त सरकार जे करे ॾे त बाबा कार्ड में राशन ॾे जेको मिड़े 10 किलो ॾे 5 किलो जहिड़ो बि ॾे भली ॾे पर हाणे यार इहो कतार में बीहारे करे 500 माण्हू कटा 10 हे मां राति वञी बाम हणाया बाक़ी मुंहिंजे कंध सां नाक थियो आहे भाऊ। कार्ड में जेको ॾे पियो तो कार्ड में बाबा ॾेई असांखे चओ बाबा हे फलाणे कार्ड जो आहे उहो राशन कटो खणी वञे बाक़ी बाबा हे भाऊ 14 ॼणनि कुटियो आहे यार ज़ुल्म आहे। 14 ॼणनि हिकिड़े हेॾा लतूं ॾिनियूं हिकिड़े पोयां ॿधी वारा मुक हुया मूंखे मां चयो अधा मां 3 कलाक बीठो आहे राशन पोइ हाणे छा थियणु खपे भाऊ तुंहिंजो छा मक़सदु छा आहे तुंहिंजो? हाणे मुंहिंजो जेको कटो फुरे वियो न उहो खाईंदो दस्त थींदसि भाऊ। अरे मां 4 कलाक मां बीठो आहियां भला मांखे कटो मां पंहिंजो महिनत जो वरितो हो न भला जंहिं तोसां विड़ियो आहे ऐं कटो फुरियो ॿोॾ मुतासिर आहे या ॿाहिरियां माण्हू आहे? अलाए कहिड़ा भाऊ बाक़ी हुया माना ईअं गापे जेॾा 5 माण्हू हिकिड़े अमरा खां ठहे आहे भाऊ। बाक़ी इहा बि ख़बर न आहे कपिड़ा वपड़ा बि सुठा पातल न था ग़रीब बि कोन पिया लॻनि पर भाऊ ॾाढो लतू हुयो मूंखे यार। मांखे हुकूमत खे मां अपील थो कयां मांखे 5-6 कटा ॾे मां उहो खावां ताकी मां वटि जेको 50 आहे मां उहो बम वठी पाण खे हणां ला। ॾाढो सूर आहे तूं 50 रुपयो ॾींदे कैमरे वारा।